पुछूं त आख़िर कंहिंखां पुछूं असांजो ॾोहो कहिड़ो आहे। पिरालो अबलवा जे कपर सां सूंहं जी वाढी वारो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। अचो त तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं। पिरालो एरीगेशन नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो त ठीकु हूंदो। हींअर बीठा आहियूं असां सब डिवीज़न एरीगेशन ऑफिस पिरालो मेन रोड पीरवठ सखर रोड जे भरिसां, जिते सरकारी वणनि जी वाढी वारो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। अलाए कहिड़ा ऑफिसर अची करे पूरी रिश्वत भरे करे, पर हीअ अबुलवा जे कपर तां रोज़ 5 खां 4 टारियूं वढण वारो सिलसिलो जेको आहे रुकिजी न सघियो आहे। अचो त तव्हांखे उहो लाइव मंज़र ॾे। हीअ आहिनि उहे एरीगेशन सब डिवीज़न पिराले जे इंतिज़ामिया जा मिली भगत करे, पुलिस इंतिज़ामिया हुजे या एरीगेशन सब डिवीज़न एरीगेशन हुजे, ही तव्हांखे उहो सबूत आहे जेके हिकु राति में 4 खां 5 टारियूं कटे ऐं उछलियूं था वञनि। ॿीअ राति अची करे वरी उन जो मुक़बलो कंहिं लोडर ज़रिए, कंहिं ट्रालीअ ज़रिए, ही वणनि उहे जहिड़ा वण जेके रोज़ कटिया था वञनि। ही हिकिड़े वण जो वाढी हिकिड़ो खून जे बराबरि आहे। पर बदकिस्मतीअ सां चयो वञे त हितां जी इंतिज़ामिया सां मिली भगत करे उन इंतिज़ामिया खे लख लानत हुजनि जेके इंतिज़ामिया हीअ हथ सां वढराए ऐं चोरनि सां मिली भगत करे हीअ अबुलवा जी सूंहं जेका सखर मां किनारे मां निकिरंदड़ ही अबुलवा आहे, जेको पीर साहिब जे केटीअ ताईं ही पहुचाए त हीअ साम्हूं वसम आहे, साम्हूं कांटो आहे, साम्हूं होटल आहे, साम्हूं हे टारियूं रोज़ जेके वढजनि थियूं पयूं। अचो त तव्हांखे ॿियो हुतां जो ॾेखारियूं। हीअ आयो आहे ॿी टारी। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त सब डिवीज़न एरीगेशन जो जेको मुलाज़िमनि या SDO वग़ैरह आहे उहे ऑफिस मां गायब लॻा पिया। ही पंहिंजूं हदूं, पंहिंजूं जेको आहे सो जेके ज़िमेदारूं अबुलवा जूं कपरनि जूं वाहन जूं, उहे हिन वक़्तु चोरनि जे बिल लॻी पियूं आहिनि। पोइ लॻे थो त इंतिज़ामिया, पुलिस इंतिज़ामिया हुजे या एरीगेशन इंतिज़ामिया हुजे, मिली भगत सां आए रोज़ 4 खां 5 टारियूं वाढी कयूं हलिया था वञनि। अलाए छो असांजो पिराले जा सियासी समाज जो अॻुवान, पिराले जा सोशल वर्कर अलाए छो ख़ामोश आहिनि। अलाए कहिड़ो रोज़ो रखी छॾियो आहे। भला ऑफिसर अचनि था त उन्हनि खे न सठो थो वञे, पर जे चोर ऑफिसर अचनि था त सरपस्ती करे हुनजी आला अख़्तियारनि खां असां नोटिस था वठण था चाहियूं त ही कहिड़े रस्ते था वञूं। हीअ सूंहं हथ सां तबाह थी वञे। हीअ सूंहं तो असांजी सभिनी जी सूंहं आहे, अबुलवा जी सूंहं आहे। हिकु वण जी वाढी हिकु खून जे बराबरि आहे। हीअ आहे उहा 3 नंबर टारी जिते राति मुछ ॾेई कटे मिटी उछले ऐं हीअ हलिया था वञनि। हीअ आहे मेन रोड जिते मशीन हलंदी हूंदी, जिते आवाज़ थींदो हूंदो किरण जो, हर शइ जो। पुलिस इंतिज़ामिया, ख़ासि करे पुलिस इंतिज़ामिया पिरालो, उन सां मिली भगत करे एरीगेशन डिपार्टमेंट ऐं चोर मिली भगत हिसो भागी भरे करे ही उहा शइ आहे त हिकिड़े वण जी वाढी हिकिड़े खून जे बराबरि आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे मेन अबुलवा जे सूंहं हथ सां ॿियनि मुख़्तलिफ़ ज़िलनि खां ऑफिसर अची जेको आहे हथ सां सूंहं विञाए, हथ सां जेको टारियूं कटराए, क़ीमतियूं टारियूं। ऐं एतिरे क़दुरु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ मेन टारी जे फी फुट हिकिड़ो सोन जे पासे, हिकिड़े पासे टारी पासे 5000 खां 10000 रुपयनि जा फुट थो हले। ऐं सोन हिकिड़े पासे आहे, टारी हिकिड़े पासे आहे। आला अख़्तियार DC खैरपुर, MP MNA ऐं SSP खैरपुर खां मुतालबो थो कयो वञे त फौरी तौर ते हिन जी जांच कराई वञे, शफ़ाफ़ जांच कराई वञे। ईअं न थिए त ॿिए सूरत में शहरी रोडनि ते निकिरनि ऐं एरीगेशन डिपार्टमेंट ऐं पुलिस इंतिज़ामिया ख़िलाफ़ कंहिं कोर्ट जो दरवाज़ो न खड़काए। वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल, वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक ऐं शेयर जी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।